हाणे हेतिरनि सारनि बाचकनि में मुंहिंजो बाचके अलाए कहिड़े में सामान आहे। उते चयोमांव बि मूंखे पंहिंजो बैग वठी ॾियो त न, तूं छा कंदीअ बैग खे, उते हली तोखे वठी ॾींदासीं। हाणे वठी ॾींदव न मांखे? जाना आया हूं हिकिड़ो ॾींहुं मस थियो आहे, वठंदासीं। तव्हां हमेशह मूंसां ईअं कंदा आहियो, हमेशह मूंखे आसरनि में रहाईंदा आहियो। हाणे माई कहिड़ो तूं मोटी थी वञे तोखे बैग वठी ॾियूं। हाणे आया हूं, अञा हिते रहंदासीं, जॾहिं वियासीं त पोइ तोखे वठी ॾींदासीं। अचण सटी तुंहिंजी हर शइ खुटी वई। मासी प्लीज़ तव्हां चुप कयो। मां हिननि खे घुरंदुमि न पंहिंजो ख़र्चो पाणी, या पाड़े वारनि खे घुरंदुमि। कॾहिं मुंहिंजी काई ॻाल्हि न ॿुधंदा, हमेशह मूंखे ज़लीलो ख़्वार कंदा। मूंखे पैसा ॾे, हलो मूंखे पैसा ॾे, हलो गानो विहार, मूंखे पैसा ॾे, न त मां पाण खे मारींदोमांइ। हे त ॾिस त हे वठ त घणा थी, पाण खे मारींदो। मां थी मारियां न, हेॾे आ तूं, हेॾे मुंहिंजे भरिसां वेझो अच त तोखे मां निड़ी ते न ॾेई मारियां, मारींदो पाण खे। इहो कमु नंढे हूंदे करे हा त अॼु इहे ॾींहं ई न ॾिसणा पवनी हा। न रुगोड़ो आहे पुटु नाहे, शैतान जा बच्चा बि शैतान। सॼो ॾींहुं ख़ुदा जो वेहणो नाहे छोरे खे, टीत टीत लॻी थी वञे। हाणे वरी पाण खे मारणु हलियो आहे। मुंहिंजे हथ हुजिया त कुतनि सां गॾु खारायांसि हा। छॾिजेसि त वटो ऐं थाल मथे ते खणी तालिबनि सां वञी पिने। पड़े बि उते मौलवियुनि जूं ॾंडियूं बि लॻनसि, असुली पेरनि जूं तिरियूं ई तिरियूं कुटिजनसि। मारे साईंदीअ मूंखे ॾिने न साईंदीअ, माव तूं बि न। माव न आहियां, तूं पुटु आहे। जज़ीज़ हिकिड़ा पीउ उते वियो आहे, जेॾी महिल हो बीहंदो मां ते ततो पियो हूंदो। मां तव्हांजो लाइ छा ॾियो आहे? मां त तव्हां खां पंहिंजी रतु थी ॾियां पई, पर घिजा ई नथी अलाए छा का, अलाए कहिड़ो तव्हां सां मां जतन कयां। अञा पुट रखिया आहिनि हे, तव्हांखे मां अलाह एनी जतन करे पालिया आहिनि। रातियूं जागी आहियां मां तव्हां खां, ऐं तव्हां खिंज़ीरनि वांगुरु मुंहिंजे कढ पिया हो। अलाए कहिड़ो ॾोह कयो, अलाए छा मां ग़लती कई आहे जो लोड़ियां थी पई अञा ताईं। सुख जो साह हिन घर में मूंखे न ॾींदा। हिकिड़ो हो मासां हिकिड़ो लॻो आहे, हिकिड़ा तव्हां जज़ीज़ लॻाओ। काॾे वञा मां तव्हां खां? Dum dum up dum 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 up dum 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 up dum 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 up dum dum up dum 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 up dum 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 up dum 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 up dum dum up dum 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 up dum 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 dum। हेलो जी, हेलो जी, कैसे हैं आप? मैं बिल्कुल 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 ठीक हूँ। आप बताएं, आप कैसी हैं? शुक्र है मालिक का। हुक्म करें, कैसे आना हुआ आपका? जी वो मैं ये पूछने आई थी कि आप टिकटॉक पे हैं? हाँ बिल्कुल। आपकी आईडी किस नाम से है? रीमा हरामजादी 123। और आपकी? मिसेस चप्पू 420। अगर आप बुरा ना माने तो एक पड़ोसी होने के नाते क्या आप मुझे टिकटॉक पे फॉलो कर सकती है? प्लीज मुझे मना मत कीजिएगा, प्लीज। मैं आपके आगे हाथ जोड़ती हूँ, मेरा दिल टूट जाएगा, प्लीज। जी जी क्यों नहीं। कितनी खुशी। थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच। और मेरी आपसे एक और दरख्वास्त है, अगर आप बुरा न माने तो क्या आप अपने घर वालों की सबकी आईडी से मुझे फॉलो कर सके प्लीज? डेम्बी के इनको बचाए रख जाए, छा मत बल, बस समझो न, खोले बुधाया छा, वरी भी खबर त पवे। बस अचई त डेसबे के बाहर न कट जाए, या माई थोड़ी पटड़ी तो लथ लिया। डेसबे और डेसबे हल हल अंदर वञी कोठी में वे हल। पर मासी छो, खेर त आहे, बस चयो न हल अंदर। रुगो झेड़ो झेड़ो थी करे मासी, मां वञा थी। आप एक काम करें, मेरा नंबर लिख लें, मेरी सास थोड़ी साड़ेली है। बताई 0302। खबरदार जो हिन माई के नंबर ॾिनो थी, हिन को फ्री पासो कर। अजीब। अब मेरे से गालाओ, क्या मसला है? कोई मसला नहीं है आंटी, बस हम इनके साथ टिकटॉक बनाना चाह रहे थे। टिकटॉक।
आंटी हूंदई माणे, मैं तो भी जवान जमाने डंडी डोड़ी हूँ। मेरे को मेरा ने कपड़ा में मत ॾिसो, हमने उम्र गुजारी है, माण्हू ॾिस के समझ जाते हैं। बड़ी आई आंटी सुअर। मैं समझी नहीं, लेकिन आपकी बातों से लगता है कि आप खफा हैं मुझसे। हमारा दोष तो बताएं, हमने क्या अपराध कर दिया है? बस हम तो आपकी बहू, खबरदार जो मेरी बहू का नाम भी लिया तो हम इज्जतदार खानदान के हैं, तुम्हारी तरह थोड़ी है बेइज्जत बेगैरत। मेरी बहू का नाम नहीं लेना है, मैं बता रही हूँ, बहुत बुझ बुझ करके बुचड़ा करूंगी। आप इतनी सी बात का बतंगड़ बना रही हैं, ऐसी कोई बात नहीं है। मैं तो बस आपके यहाँ टिकटॉक बनाना चाहती हूँ। सुना है नए पड़ोसियों के पास पहली बार जाके कोई अच्छी चीज मांगो तो शुभ होता है। माई हमारा दिमाग खराब मत करो, यहाँ से टरी टारो करो, जाके ब्याह कोई देखो। मैं रीमा ठाकुर अपनी सौगन खाकर कहती हूँ कि जब तक है जान आपका पीछा नहीं छोड़ूंगी। अब डरो यहाँ से, मेरा मत्था खराब मत करो, नहीं छोड़ूंगी आपका पीछा। नहीं छोड़ूंगी आपका पीछा, ओके? मेन डायलॉग चाहिए तो पानी में मारिया तो उड़ते ही तो ॻाल्हाईंदी न। आंटी हूंदई माणे, मैं तो भी जवान जमाने डंडी डोड़ी हूँ। मेरे को मेरा ने कपड़ा में मत ॾिसो, हमने उम्र गुजारी है, माण्हू ॾिस के समझ जाते हैं। बड़ी आई आंटी सुअर। यो न बेड़ जो छावे दासे ग्लूप पर ब्याह के सुअर। उतो तक कढाए न ज़ना खा रांदूगर थिया आहिनि सभु, नाफ़रमान थी पियो आहे। अहिड़ी चाह बुकनि वारी मार ॾींदोसीं जो वायूं बाताल थी वेंदई। मतां भुल हुजे त बाबो पीउ करे छॾींदो। उथो थी पाणी भरिया, हिन टुंडड़ी मंडड़ी खे त कोन रवाईंदुसि। अच था बि ही डायलॉग थोरो मूंखे यादि न आहे। अच हितां पंहिंजो थी पियो गैर आ साईं। थोड़ो हेठि करे जीअं लॻे थो उहो हेठि वेठो आहे न। हा उथ त कढाए न ज़ना खा रांदूगर थिया आहिनि सभु। अॻियां उथो थी पाणी भरे ॾे, अॻियां उथो थी पाणी भरे ॾे। हिन टुंडड़ी ओके, हिन टुंडड़ी मंडड़ी। दिस इज वेरी वेरी डिफिकल्ट यू नो, टुंडड़ी मंडड़ी। ओके हिकिड़ो मिनट यार, वाए ओके। उथो थी पाणी भरे ॾे। हिन टुंडड़ी मंडड़ी खे थोरी चवंदुमि त मूंखे वञी पाणी भरे ॾे। इहा रवाइण जहिड़ी आहे, हिक हंधि मम्मा वांगुरु वेठी आहे। न यार मूंखे खिल थी अचे, इहो डायलॉग त थींदो ई कोन। बी अॻियां वेचारी वो चुप करे वेठी आहे।